बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो हाजी ग़ुलाम शबीर उनड़ यूसी मस्जिद कीरीअ जो चेयरमैन ऐं सभु अवाम खे पहिरीं त असांजे जेके यूसी मस्जिद कीरीअ जी अवाम आहे उनखे अपील कंदुसि, उन सां गॾु गॾु पूरी सिंध खे अपील कंदुसि त पंहिंजो घरनि ताईं महदूद रहो। हिन खे तव्हां ईअं मज़ाक़ करे न सम्झो, ही तमामु ख़तरनाक वायरस आहे ऐं ॿुधूं पिया त राति 12 बजे खां वठी कर्फ्यू लॻी वेंदो। जंहिंखे बि जेका बि ज़रूरत शयूं हुजनि उहे पंहिंजूं वठे, दवा मेडिसन वग़ैरह। ऐं महिरबानी करे असां हथ ॿधी चवंदासीं त पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो। स्टाफनि ते, होटलनि ते अक्सर करे असांजे जेके ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि उन्हनि जो रुझान घणो स्टाफनि ते आहे, होटलनि ते आहे। महिरबानी करे उॾई न वञो, पंहिंजे घर ताईं रहो, पंहिंजे बचनि खे ॿाहिरि न कढो, सफ़ाई सुथराई रखो। हर ॻाल्हि ही तव्हां ईअं न सम्झो इटली में हिकिड़ी औरत हुई, उन सॼी इटली खे तबाह करे छॾियो आहे। हिते पाण वटि त अलाए केतिरा पेशेंट थी विया आहिनि, ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि। मजबूर हुकूमत खे बि न कयो जो हुकूमत रेंजर्स तलब करे छॾी आहे तक़रीबन सिंध में। राति ताईं थी वेंदो अमल, पेट्रोल पंप बंदि थी वेंदा, हर शइ थी वेंदी, पोइ उनखां पोइ छा कंदा? ऐं नमाज़ूं पढ़ो, मस्जिद ॾे तवजह कयो, बाज़ारनि जी इन्हनि जी पचर छॾियो, महिरबानी कयो। इहो आउं मैसेज पंहिंजे यूसी मस्जिद कीरे वारनि खे ऐं पूरी सिंध जी अवाम खे इहो चवंदुसि त महिरबानी करे इहो तव्हांजो थोरो थींदो पूरी हुकूमत ते बि, फ़ौज ते बि, सभिनी ते, जे पंहिंजे घरनि ताईं तव्हां महदूद रहंदा त हीउ किरोना हिकिड़ो वायरस तमामु ख़तरनाक आहे। ऐं हथ न ॾियो, परे खां सलाम कयो, गॾु न वियो, 4-5 माण्हू गॾु न वियो, मास्क पायो, जेके ज़ुकाम आहे, थधि आहे, मास्क पाए। ऐं उनखां वधीक गुरेज़ कयो हर ॻाल्हि खां। असां इंशाअल्लाह ताला कोशिशि असांजी लॻी पई आहे, सुभाणे ताईं जेका बि असांखे शइ मिली असां कोशिशि करे अवाम ताईं पुॼाईंदासीं। असांजी इहा वधि में वधि कोशिशि आहे त जेका बि शइ मिले असां अवाम ताईं पुॼायूं। इंशाअल्लाह सुभाणे खां वठी असां पंहिंजी यूसी में निकिरंदासीं, हर ॻोठ में वेंदासीं। असांजो ही फ़र्ज़ु आहे, असांजो न पर सभिनी जो फ़र्ज़ु आहे।